नासिक चक विच महर जतोई तकरार तां हथिया बंदन पी पुट के गोली वणी कत्ल कर छॾियो आहे। तफ़सील मालूम किथा निसार जागीरानी खान जी निसार। जी बिल्कुल रुस्तम लॻ ॻोठ अली मुराद गिरानानी जतोई वासी पीउ ऐं पुट नूरल पुट हाजी आचार्य गिरानानी जतोई ऐं अमीर अली पुट नूरल गिरानानी जतोई खे ॻोठ बोरडी वेझो महर धुर जे हथियार बंदन अगवा करे जुमो ॻोठ भरिसां वञी ॿिन्हिनि खे क़त्ल करे जेके लाश आहिनि उहे फिटो करे फरार थी विया। इतलाह ते रुस्तम पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी छॾिया आहिनि। मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त नूरल ऐं अमीर अली लोडर रक्षा ते जेको आहे साड़ियूं खणी खानपुर वञी रहिया हुआ त ॿिन्हिनि खे रस्ते में अगवा करे क़त्ल कयो वियो आहे। क़त्ल थियल ॿिन्ही पीउ ऐं पुट जेके लाश आहिनि उहे हिन वक़्तु खानपुर इस्पताल मुंतक़िल कया पिया वञनि। महर जतोई तकरार सबबि इलाइक़ो जेको आहे चक ऐं रुस्तम जो कचो तुर पकियो इलाइक़ो जेको नोगो एरिया बणिजी वियो आहे ऐं माण्हू जेके आहिनि उहे घर ताईं महदूद थी विया आहिनि। जी निसार अवांश, महिरबानी।